الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سورة الرحمن ہے، یہ سورة مکیہ ہے. سورة جے منڈ میں لفظ الرحمن جيڪو اللہ تبارک و تعالی جو صفاتی نالو ہے، ان کرے سندس نالو الرحمن سورت جو کيو. ان سورت میں 6 رکوع 78 آیتوں 351 کلمہ اور 1683 حروف آئے. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع تو کرے اللہ جے نالے سان جيڪو مہربان آیت رحم وارو ہے. الرحمن علم القرآن، رحمان سکھاریو ہے قرآن. خلق الانسان، خلقیا انسان کے. علمہ البیان، سکھارے ان کے گال. مکے جا مشرک حضور پاک صلی اللہ علیہ وسلم جن تے تانا لگائیدا ہا تو قرآن مجید محمد صلی اللہ علیہ وسلم کے کو مانو سکھارے تو اے آسمانی کتاب نائے. نعوذ باللہ. تیسے ہی صورت نازل تھی الرحمن علم القرآن، یعنی خدا تعالی محمد کریم صلی اللہ علیہ وسلم کے قرآن سکھاریو ہے. ان کے یاد کرنے لائے آسان پیو. خلق الانسان علمہ البیان، اللہ تبارک و تعالی انسان کے خلقیو ہے. ان کے ڳالهائڻ وغیرہ جی طاقت بخشائی. کن مفسر لکھیو ہے تو خلقیو ہے اللہ تعالی آدم کے. ان کے نالا سب کہیں شے جا سکھاریائیں یا لغت زبان سے تعلیم کیائیں. جو حضرت آدم علیہ السلام 700 ٻوليون ڄاڻندو هو، छो त ज़मूरनि जो अॻो हो. तफ़सीर बिन कसीर वारो लिखे थो त अल्लम البيان मां मुराद तिलावत क़ुरान करीम जी ऐं हरफ क़ुरान जा लिड़ी ऐं जप मां अदा करणु मक़सद सां. छो त सियाक़ आयत जो बि कलम क़ुरान जे ज़िक्र में आयल आहे. हर शइ जो मक़सद हूंदो आहे ठाहिण जो. इंसान जेको ठहियो इन जो मक़सद इहो आहे. अल्लाह पाक हिन आयतुनि जे अंदरि फरमायो त क़ुरान खे सिखण, तौहीद के सिखण, अल्लाह जे तालीमात के सिखण. इहो इंसान कामिल आहे. अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म करण फरमायो क़ुल रब्बि ज़िदनी इल्मा. तो चओ त मुंहिंजा रब मुंहिंजे इल्म में वाधारो करणु फरमाए. दुनिया जे वाधारे जो न आहे हुकुम, ॿी कंहिं बि शइ जे वाधारे जो हुकुम न आहे. अल्लाह पाक जो जेको हुकुम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब जे तरफ़ां थिए थो वो इन शइ जो इल्म थिए थो त मुंहिंजा महबूब मूंखां इल्म जे ज़्यादा हुजण जी मूंखां दुआ घुरंदो. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तलबुल इल्म, इल्म जी तलब कयो ॿी कंहिंखां वठी करे मरण ताईं, लहक ताईं यानी क़बर ताईं.
حکم آئے تو جڏहिं ॿार ॼमे त हुनजो नालो सुठो रखो। जॾहिं ॻाल्हाइण जहिड़ो थिए त हुनखे अल्लाह अल्लाह जो लफ़्ज़ सेखारियो, सुठो लफ़्ज़ यानी हुनखे सेखारियो, ज़िक्र सेखारियो, आदाब सेखारींदा रहो। तव्हां त जॾहिं इहो नंढो ॿार गुल वॾो थिए था त हुनजे अख़लाक ज़बान ते हलो हुजे। तालीम पहिरियों हक़ आहे, पहिरियों नालो रखणु, उन खां बाद में तालीम ॾियणु। अबो अम्मा या रिश्तेदार पंहिंजे क़रीबनि खे, पंहिंजे औलाद खे कोई तोहफ़ो नथा ॾियनि, मगर भले में भलो तोहफ़ो इहो आहे त हुनखे तालीम सुठी ॾियनि, अख़लाक भला सेखारनि। क़यामत जे ॾींहुं जेको अमलनि में वज़न थींदो, उहा हदीस मुबारक में अचे थो, जंहिं इंसान जो ख़ुल्क़ भलो हूंदो, किरदार भलो हूंदो, उन इंसान जा अमल जेके तुरंदा उन्हनि में वज़न घणो। बदज़बानी न हुजे, ज़बान सां कंहिंखे तानेबाज़ी न हुजे, गार गंद न हुजे, ईज़ाइण वारी ज़बान न हुजे, सुठनि लफ़्ज़नि सुहिणनि अख़लाक़नि वारी ज़बान। चवणी आहे त इंसान मरी वेंदो आहे, हुनजो किरदार न मरंदो आहे, यानी हुन जा जेके ॿोल ज़बान जा हूंदा आहिनि उहे पोइ हुनजे मिटनि माइटनि खे, दोस्तनि अहबाबनि खे पिया यादि ईंदा आहिनि। त उन इंसान जी इज़त आहे जंहिं अल्लाह पाक जे तालीम खे हासिल कयो, दीन खे हासिल कयो। ये हदीस मुबारक में अचे तो तलबतुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिमिन व मुस्लिमतिन। इल्म जी तलब करणु हर हिकु मर्द ऐं औरत जे मथां फर्ज़ आहे। सिर्फ़ मर्द खे इल्म हासिल करणु जी मर्द जे मथां हक़ आहे त इहा औरत खे बि हक़ आहे त उहो इल्म पिराए। क़ुरान वारो इल्म, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत वारो इल्म। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु। तव्हां में भला उहे आहिनि जेके क़ुरान शरीफ़ सिखनि था, सिखी वरी ॿियनि खे सेखारनि। इहे भला आहिनि। ॿिन्ही जान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे उम्मत में भला उहे मर्द ऐं औरतूं आहिनि जेके क़ुरान शरीफ़ सिखनि था, वरी उहो क़ुरान पाक ॿियनि खे सेखारनि। पाण फरमायो जंहिंजे दिलि में क़ुरान पाक जी हिकु सूरत बि न आहे त इहो न वेरान घर वांगुरु आहे जो ठहियल त भलो बंगलो हुजे, सिंगारियल हुजे, दर दरवाज़ा टाइलियूं वग़ैरह, पर हुन में रहास न हुजे, इहे जारो थी वञे, सेवार थी वञे, मिटी थी वञे, त इंसान त बिज़ात अशरफुल मखलूक़ात आहे। पर जंहिं इंसान जे दिलि में क़ुरान पाक जो कुझु हिसो बि न आहे त इहो वेरान घर वांगुरु आहे। तंहिंजे करे क़ुरान पाक सिखणु इहो फर्ज़ आहे। क़ुरान पाक जा हक़ आहे। पहिरियों क़ुरान पाक जो हक़ मुस्लमान जे मथां इहो आहे त क़ुरान पाक खे सही नमूने सां पढ़णु, लफ़्ज़नि जी उचार सही हुजे। 29 अरबी ॿोलीअ में लफ़्ज़ आहिनि, हरूफ आहिनि,
ان जूं 14 मखरिजूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजे जाइ मां कढणु, के अरब थुल्हा आहिनि, के सना आहिनि, के निड़ीअ मां था निकिरनि, के ज़बान जे ज़रिए वात मां, हौड़नि मां, ॾंदनि मां, इन जो सही तलफ़ुज़ हासिल करणो आहे, सिखणो आहे। पहिरियों पहिरियों क़ुरान पाक जो हक़ मुस्लमान मर्द औरत जे मथां इहो आहे त क़ुरान पाक सही नमूने सां पढ़नि। ॿियो क़ुरान पाक जो हक़ मुस्लमान मर्द ऐं औरत जे मथां इहो आहे त क़ुरान पाक खे सम्झे। ही जो 30 सिपारा अल्लाह तबारक व तआला लोहे महफूज़ खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल मुबारक जे मथां 23 सालनि जे अरसे में नाज़िल करणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 23 सालनि जे अरसे पंहिंजे उम्मत खे पढ़ी ॿुधायो, कुझु मके पाक में, कुझु मदीने पाक में। उन्हनि पढ़ी करे वरी पंहिंजे शागिर्दनि खे, उन्हनि पंहिंजे शागिर्दनि खे तव्हां त इहो सिलसिलो हलंदे हलंदे तव्हां ई असां ताईं क़ुर पाक इन जे माना मतिलब खे सम्झणो आहे। ॿियो न थी सघे त माण्हू क़ुर पाक सिंधी तर्जुमे सां, उर्दू अचे थी त उर्दू तर्जुमे वारो रोज़ानो कुझु न कुझु तिलावत करे, रुकू ते बरकू थियनि, बहरहाल कुझु न कुझु रोज़ानो क़ुर पाक पढ़ी हुन जे माना खे पढ़े। तव्हां त ख़बर पवंदी वञे त अल्लाह पाक हिन जेको क़ुर पाक नाज़िल कयो आहे हिन में छा फरमायो आहे, छा हुकुम आहे। पोइ माण्हू पंहिंजूं हाजतूं खणी करे पंहिंजे मुर्शिद वटि आयो, मुर्शिद हुनखे हुकुम कयो त रोज़ानो क़ुर पाक जी तिलावत कंदो कर, दुआ घुरंदो कर, अल्लाह पाक तुंहिंजी मुरादूं पूरियूं करणु फरमाईंदो, मुश्किलातूं आसान करणु फरमाईंदो। पोइ हिकु रुकू तिलावत कंदो या हिकु सिट तिलावत कंदो, उन खां बाद में दुआऊं घुरंदो हो, अल्लाह पाक हुन जूं जेके बि मुश्किलातूं हुयूं उहे दूर करणु फरमायो। त क़ुर पाक पढ़ण जे करे अल्लाह जी रहमत वसंदी आहे, मुसीबतूं माफ़ थींदियूं आहिनि। तंहिंजे करे क़ुर पाक घणो पढ़ो। टियों क़ुर पाक जो हक़ मुस्लमान जे मथां इहो आहे त हिन जे मुताबिक़ अमल कयो। जेको क़ुर पाक में हुकुम आहिनि उन जे मथां अमल करण वारा बणिजी वञनि। पाण फरमायो केतिरा ई अहिड़ा आहिनि जेके क़ुर पाक पढ़ंदा आहिनि, उन जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी आहे, पर केतिरा अहिड़ा बि आहिनि जो क़ुर पाक पढ़ंदा आहिनि पर उन जे मथां लानत वसंदी आहे। पोइ उहे आयतूं जेको ही पढ़े त थो पर उन्हनि गुनाहनि खां नथो रोके, इहे कूड़ जे लाइ मनव आहे। हाणे इहो इंसान कूड़ खां नथो मुड़े, पोइ पाण ई पढ़े थो लानतुल्लाह अलल काज़िबीन, उन जे मथां अल्लाह जी लानत आहे। या जेके बि अहकाम आहिनि, जेको कानून जेकॾहिं हुन जे मथां अमल नथो करे, क़ुर खे पुठी थो ॾे, उन जे मथां लानत थी वञे। हीउ क़ुर पाक भलनि जी सिफारिश करे जन्नत में पहुचाईंदो, किन जे मथां फरियादी थी करे जहन्नम में पुॼाईंदो। ही मामूली किताब न आहे। तंहिंजे करे असां हिन पंहिंजे थोरी ज़िंदगीअ में क़ुर पाक जे हुकूक जी अदायगी कयूं। छो त क़ुर पाक जो हक़ आहे, ताक़त आहे हिन क़ुर पाक जे पैगाम खे ॿियनि ताईं पहुचाइण।
पहिरियों क़ुरान पाक खे सही नमूने सां पढ़णु, ॿियो क़ुरान जो हक़ आहे मुस्लमान मर्द औरत जे मथां त हुन जे माना मतिलब खे सम्झणु, टियों हक़ आहे अमल करणु, चौथों हक़ आहे ताक़त वारे क़ुरान पाक जे पैगाम तबलीग खे ॿियनि ताईं पहुचाइणु। क़ुरान पाक जी तिलावत अहिड़ी इबादत आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां पहिरीं वही जेका नाज़िल थी, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो, फरमाई इक़रा, पढ़। पाण फरमाए मां अन में क़ारिन, मां त पढ़ियल ई न। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम भाकुर पाइण फरमाए, कुछ ज़ोर ॾियणु फरमायो, सीनो सीने सां हिलाए करे। वरी फरमाए इक़रा या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे मोहम्मद पढ़। फरमायो मां अन में क़ारिन, मां त पढ़ियल ई न। वरी ॿियो भाकुर पाइण फरमायो, वरी फरमायो इक़रा, पढ़। फरमायो मां अन में क़ारिन। जॾहिं टियों भाकुर हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम पाइण फरमायो, अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल खे खोलण फरमायो। वो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब पढ़ंदा हुआ, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम, अल्लमल इंसान मा लम यअलम। त इक़रा जो लफ़्ज़ आहे पढ़, पंहिंजे परवरदिगार जे नाले सां जंहिं पैदा कयो। त जेको बि कमु इंसान शुरू करे अल्लाह जे नाले सां शुरू कंदो त उहो बरकत सां हूंदो। पाण फरमायो जेको क़ुरान पाक जो हिकिड़ो हरफ थो पढ़े, अल्लाह पाक हुनखे 10 नेकियूं अता करणु फरमाए, 10 दर्जा बुलंद करणु फरमाए, 10 गुनाह माफ़ करणु फरमाए। तकरीबन 25 लख क़ुरान पाक जे ख़त्म पूरे करण सां इंसान खे नेकियूं मिलनि थियूं, 25 लख दर्जा बुलंद थियनि था ऐं 25 लख गुनाह माफ़ थियनि था। 25 लख तकरीबन क़ुरान पाक में हुरूफ आहिनि। तंहिंजे करे इहा नेमत उज़्मा आहे, वॾे में वॾी नेमत अल्लाह पाक तव्हां असां मुस्लमाननि खे अता करणु फरमाई आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो भेनरियो, क़ुरान पाक जी ज़रूरु तिलावत रोज़ानो। हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहि देवबंद जो वॾो आलिम थी गुज़रियो आहे। अंग्रेज़नि हुनखे मालदार जेल में क़ैद कयो। हुन जेल मां जॾहिं रिहा थियो, फरमाए त मां जेल जे अंदरि सोचियो त मुस्लमान जे मथां परेशानियूं तकलीफ़ूं छाजे करे आहिनि। फरमायो हिकु शइ इहा त मुस्लमान क़ुरान खां दूर आहिनि, क़ुरान जे तिलावत खां, क़ुरान पाक खे सम्झण खां। इहो उन वक़्त जी ॻाल्हि आहे जंहिंखे सदीअ खां मथे गुज़री चुको आहे। हाणे हर हिकु मुस्लमान पाण खे ॾिसे त मां रोज़ानो क़ुरान पाक जी केतिरी तिलावत कयां थो, केतिरो हुनजो तर्जुमो कयां। ॿियो फरमायो त मुस्लमाननि जे तबाहीअ जो सबबु इहो आहे जो पाण में इख़्तिलाफ़, इन जे करे ई जेल भरिया पिया आहिनि। त जॾहिं मुस्लमान क़ुरान पाक घणो पढ़ंदा, हिनखे सम्झंदा, पोइ भाई बि इख़्तियार कंदा, इख़्तिलाफ़ ख़तमु कंदा। पर जॾहिं क़ुरान पाक खां दूरी हूंदी, उहे पाण में इख़्तिलाफ़। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां सां समूरनि मुस्लमाननि खे क़ुरान पाक जे पढ़ण, हुनजे सम्झण, हुनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
قرآن پاک جو काफ़ी बरकतूं आहिनि जेके बयान करण खां मथे आहे। वक़्तन बवक़्तन फ़ज़ाइल क़ुरान ते उलमा किराम खां तव्हां तक़रीर ॿुधियूं आहे। तंहिंजे करे पंहिंजे बचनि खे क़ुरान पाक पढ़ायो, क़ुरान पाक जी तालीम ॾियो। तव्हां त हिन ज़िंदगीअ में बि उन जी ज़िंदगी ठही पवे ऐं मरण खां बाद वरी जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे यादि कंदड़ जे अबे अमा खे, जंहिं हाफ़िज़ क़ुरान पाक जे हलाल खे हलाल ॼातो, हराम खे हराम ॼातो, अल्लाह पाक हुन जे अबे अमा खे हिकिड़ो ताज पाराईंदो, छत्र पाराईंदो, जंहिंजी रोशनाई दुनिया जे सिज चंड खां केई ज्यादा गुना वधीक हूंदी। पाण फरमायो छा तव्हांजो गुमान आहे जेकॾहिं इहो सिज दुनिया जो तव्हांजे घर में लही अचे त पोइ केतिरी न रोशनाई थींदी। जंहिं क़ुरान पाक यादि करायो पंहिंजे बचे खे, उहो न्याणी आहे, पुटु आहे, अल्लाह पाक हुन जे एज़ाज़ में हुन जे अबे अमा खे जन्नत में ताज पाराईंदो। ऐं जंहिं क़ुरान पाक पढ़ियो ऐं हुन जे मथां अमल कयो, अल्लाह हुन सां केतिरो एज़ाज़ कंदो, हुनजी केतिरी इज़त करणु फरमाए। जो हदीस मुबारक में अचे थो, अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो इक़रा पढ़। ये दुनिया में तूं ठाहे ठाहे पढ़ंदे, पोइ इहो पढ़ंदो बि वञ, जन्नत जा दर्जा बि हासिल कंदो। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि जे औलाद खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे तालीम सां नवाज़ण फरमाए। इहा नेमत एॾी आहे जो खसजण जी आहे। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु खां सुवाल कया विया मुख़्तलिफ़ इल्म जे बारे में। फरमायो इल्म ऐं माल में पाण फरमायो रज़ीना क़िस्मत अल जब्बार फीना लना इल्मु वल इल्म जुहाल मालू। असां अल्लाह पाक जे तक़सीम ते राज़ी आहियूं जो अल्लाह पाक असांखे इल्म ॾिनो ऐं जाहिलनि खे माल ॾिनो। कंहिं शेर में अचे थो असांजे दुश्मननि खे माल ॾिनो। पोइ इहो माल फना थियण वारो आहे ऐं इल्म बाक़ी रहण वारो आहे। यानी जंहिं इल्म पढ़ियो वरी हुन ॿियनि खे पढ़ायो, इहो हुनजो वरसो कयो हलंदो रहे। ऐं माल इहो त पराई शइ आहे, जेसिताईं पाण आहे हिन जहान में छॾे वियो, पोइ जी मर्ज़ी आहे कहिड़े बि हालत में हुनखे तक़सीम कनि, सही राह ते हलाइनि, ख़राब कमनि ते हलाइनि, पोइ हुनजी मर्ज़ी आहे। हिन वटां फना थी वई, बाक़ी इल्म जेको हूंदो उहो हिन खां कठो हूंदो। दीनी इल्म, क़ुरान पाक जो इल्म, अहादीस मुबारक जो इल्म जंहिं पढ़ियो हिन दुनिया में बि, क़बर में बि, आख़िरत में बि, जन्नत में बि इहो क़ुरान पाक हुन सां गॾु। तंहिंजे करे असां अहिड़े इल्म खे फिरायूं, पंहिंजे औलाद खे अहिड़ो इल्म पढ़ायूं तां त हुनजी ज़िंदगी सुरखुरू थी पवे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक हिन जे एज़ाज़ में अबे अमा खे बि एज़ाज़ में बख़्शण फरमाए। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक समूरनि मदरसनि मस्जिदनि खे क़ुरान पाक जे तालीम सां आबाद करणु फरमाए। अल्लाह तबारक व तआला मुल्क पाकिस्तान जी बि हिफ़ाज़त करणु फरमाए। अल्लाह तबारक व तआला फ़लस्तीन जे मुस्लमाननि जी मदद करणु फरमाए। बैतुल मुक़द्दस खे अल्लाह पाक यहूद नसारनि खां आज़ाद करणु फरमाए ऐं रब साईं मुस्लमाननि मज़लूमनि जी मदद करणु फरमाए। जेके उन्हनि जा मुख़ालिफ़ आहिनि, जिन जे मथां बमबारियूं ऐं सख़्तियूं कनि था, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा कम उर ते वसाइण फरमाए। अल्लाह पाक हर जगह ते मज़लूम मुस्लमान की मदद करणु फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।